असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जेको आहे डिगड़ी मातली टंडो गुलाम अली बाईपास वारी जेको आहे पुल ते जेका ज़ुबून हाली जो शिकार हुई उन सिलसिले में जेको आहे शहरियुनि तरफ़ां जेको आहे ऐलान कयो वियो हो त हू पाण जेको आहे सो पुल जी मरम्मत कराए जेको आहे सो हिनखे जोड़ाईंदा। अॼु सुबुह जो जीअं जेको आहे सो हिन जो कमु शुरू थियो आहे उन खां पोइ जेको आहे सो हिन महिल पुलिस रोड्स अख़्तियारियूं तोड़े एरीगेशन जूं अख़्तियारियूं जेको आहे सो हिते पहुतियूं आहिनि ऐं उनखे जेको आहे सो शहरियुनि खे कमु बंदि कराइण लाइ जेको आहे सो चयो वियो आहे। जंहिंखां पोइ जेको आहे शहरियुनि जो वॾो अंग बि जेको आहे हिन पुल ते पहुची वियो आहे। अब्दुल रऊफ़ निज़ामाणी जो इहो चवणु आहे त जेकॾहिं जेको आहे असां पंहिंजे खीसे मां ख़र्च करे ही पुल ठारायूं था छाकाणि जो 2 साल गुज़री विया आहिनि हलिया 2 सालनि जे अंदरि जेको आहे कंहिं बि अख़्तियारी जेको आहे सो हिन पुल खे जोड़ाइण जे लाइ को बि क़दम न खयो आहे, जंहिंजे करे रोड हादसा हिते मामूल जो हिसो बणियलु आहे। हिन जो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं जेको मक़ामी जेके अख़्तियारियूं आहिनि चूंडियल नुमाइंदा आहिनि या ज़िले हुकूमत आहे जेकॾहिं हिन पुल खे अची पाण जोड़ाए तॾहिं बि जेको आहे सो बहितरु थींदो। पर जेकॾहिं जेको आहे सो असां सां का ज़बरदस्ती कई वई या जेकॾहिं ज़ोरी ज़बरदस्ती जेको आहे सो कमु बंदि करायो वियो त पोइ हीअ एहतिजाज करण ते मजबूर थींदा। अहिड़ी तरह जेको आहे सो जेका सूरत हाल आहे उहा इम्कानी तौर ते छिकताइण वारी आहे।